अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। भारत ग़लति ऐं कूड़ियुनि ख़बरुनि ज़रिए 15 सालनि खां गॾियल क़ौमुनि ऐं यूरोपीय यूनियन खे गुमराह करे रहियो आहे। यूरोपीय यूनियन में फेक न्यूज़ ख़िलाफ़ कमु कंदड़ इदारे जो इंकिशाफ़। रिपोर्ट में चयो वियो आहे त 750 जाली मीडिया ऑर्गेनाइज़ेशन ते ॿधल भारतीय नेटवर्क खे हिकु भेरो ॿीहर कूड़ियूं ऐं गुमराह कंदड़ ख़बरूं हलाइण लाइ फ़ाल कयो वियो आहे, जंहिंजो मक़सदु पाकिस्तान ख़िलाफ़ दुनिया में ग़लति ख़बरूं फैलाइण आहे। यूरोपीय इदारे जी रिपोर्ट भारत बाबति पाकिस्तान जे मौक़िफ़ खे दुरुस्त साबित करे छॾियो। भारत ख़िते में पाकिस्तान खे टारगेट करे ग़लति ख़बरूं हलाए रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट में चयो आहे त आलमी बिरादरी ख़िते में अमन ख़िलाफ़ भारती क़दमनि जो नोटिस वठे। पाकिस्तान ख़िलाफ़ जाली ख़बरूं हलाईंदड़ भारत जो असुलु चहिरो बेनक़ाब थी वियो, पर ॾेई तर्जुमान ज़ाहिद हफ़ीज़ चयो आहे त भारत जे पाकिस्तान ख़िलाफ़ अॻराईअ वारनि इदारनि जी मज़म्मत करियूं था। EU रिपोर्ट मुताबिक़ केतिरनि ई सालनि खां श्रीवास्तव ग्रुप ऐं ANI न्यूज़ एजेंसी गॾिजी पाकिस्तान ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया हुया। भारतीय नेटवर्क फ़ौत थियल आलमी शख़्सियतुनि जा नाला पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु कया। सिक्योरिटी इदारनि लाहौर में RA ऐं अफ़गान इंटेलिजेंस एजेंसीअ जो दहशतगर्दीअ वारो वॾो मंसूबो नाकाम बणाए छॾियो। 5 ई दहशतगर्द सोगा। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां दस्ती बम, हथियार, अफ़गान करेंसी, मोबाइल फ़ोन ऐं हसास हंधनि जूं वीडियोज़ हथ करण जी दावा। दहशतगर्दनि जी सुञाणप समरकंद, अब्दुल रहमान, वज़ीर गुल, असमतुल्ला ऐं इमरान जे नालनि सां कई वई। CTT मूजिबि दहशतगर्दनि सिविल सेक्रेटरीट खे निशानो बणाइण जी रिथाबंदी कई हुई। पीपल्स पार्टीअ पारां शहीद बेनज़ीर भुट्टो जी 27 डिसंबर ते गढ़ी गुदाबख्श में रथियल वरसी तक़रीब में PDM क़यादत खे दावत ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी तक़रीब में मरियम नवाज़, मौलाना फज़लुर रहमान समेत समूरी PDM क़यादत शिरकत कंदी। जलसनि सां हुकूमत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। सियासी जमायतूं 2-3 महीननि बाद जलसा कनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जलसनि सां अवाम जी जानियुनि खे ख़तरो आहे। इस्पतालुनि में मरीज़नि जो अंगु तेज़ीअ सां वधी रहियो आहे। क़ौम एहतियात सां गॾु SOPs ते अमल करे। नून लीग जी लाहौर जलसे खे कामयाब करण लाइ मुहिम तेज़। मरियम नवाज़ जी क़यादत में जाती अमरा खां रैली शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो गश्त। कारकुननि पारां आजिया मरियम नवाज़ चयो आहे त हुक्मराननि जा ॾींहं ॻणिजी चुका आहिनि, हाणे खेनि घर वञिणो ई पवंदो। मरियम नवाज़ सॼो ॾींहुं रैलीअ में शहर जो दौरो करे मुख़्तलिफ़ हंधनि ते रैलीअ खे ख़िताब कयो। राति जी मानी लाहौर जी मशहूरु होटल ते कारकुननि सां गॾु खाधी। इस्तीफ़ाऊं खीसे में पयल आहिनि। जंहिं ॾींहुं क़यादत हुकुम कयो इस्तीफ़ाऊं ॾेई छॾींदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जेको आइन में चिटो वाज़िह लिखियलु आहे। वफ़ाक़ी हुकूमत सां लाॻा ख़राब त न आहिनि, पर नई वरी को बहितर आहिनि। मलीर एक्सप्रेस वेझो दौरे करण बैदि तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो आहे त मलीर एक्सप्रेस वेझो संगे बुनियाद हलंदड़ महीने बिलावल भुट्टो ज़रदारी रखंदो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त PDM इस्तीफ़ाउनि जी ॻाल्हि करे बंद गिटीअ में फासी पई आहे। हुकूमत इस्तीफ़ाउनि जलसनि या मुज़ाहिरनि खां डिॼण वारी न आहे। मीनार पाकिस्तान ते पाणी हुकूमत न छॾियो आहे। अपोज़िशन जी सियासत ख़तमु थियण तरफ़ वञी रही आहे। हुकूमत लाहौर में PDM जो 13 डिसंबर ते रिथियल जलसो रोकण लाइ हिकमत अमली तयारु करे वरिती। प्लान A तहत पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जलसनि लाइ ईंदड़ रैलियुनि खे उते ई रोकियो वेंदो। प्लान B तहत जलसनि जा रस्ता बंदि कया वेंदा। प्लान C तहत अॻुवाणनि ऐं कारकुननि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। पंजाब हुकूमत जो नून लीग ते जाती अमरा में डंडनि सां भरियल ट्रकूं बीहारण जो इल्ज़ाम। ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अहमद चयो आहे त लाहौर खे मैदान जंग बणाइण जी साज़िश तयारु कई वई आहे। हुकूमत खां इस्तीफ़ाउनि जी ख़ैरियत घुरंदड़ पंहिंजी इस्तीफ़ाउनि जो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त 8 डिसंबर ते आर या पार जी ॻाल्हि कंदड़ जनवरीअ ताईं हलिया विया। यकीन सां चवां थो त हीअ इस्तीफ़ाऊं बि न ॾींदा। फ़ौज जी समूरी सूरत हाल ते नज़र आहे। 13 डिसंबर खां पोइ इमरान ख़ान खे ख़ुशख़बरियूं मिलंदियूं। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो आहे त मरियम नवाज़ चाची ऐं सोट खे माराईंदी। आसिफ़ ज़रदारी 6हों सामूंडी बेड़ो आहे जेको सूरत हाल मां फ़ाइदो हासिलु करणु चाहे थो। समूरा सियासी चौधरी मरी बि वञनि तॾहिं बि फज़लुर रहमान जो वारो न ईंदो। PDM वारा इमरान ख़ान सां ॻाल्हाइणु नथा चाहिनि त पोइ कंहिं सां ॻाल्हाईंदा। जिन सां मुख़ालिफ़ ॻाल्हाइणु घुरनि था उहे वरी नवाज़ शरीफ़ जे बयाने जा मुख़ालिफ़ आहिनि। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अपोज़िशन खे इस्तीफ़ाऊं ॾियण जो चैलेंज ॾेई छॾियो। जाम कमाल चयो आहे त अपोज़िशन खे इस्तीफ़ा ॾियणी आहे त बलोचिस्तान जे स्पीकर वटि जमा कराए। असां क़बूल करे नंढी चूंड कराइण में देरि न कंदासीं, बाक़ी बयाना न ॾिना वञनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त PDM वारनि जो स्टेयरिंग कमेटीअ जो स्टेयरिंग कंहिं ॿिए वटि आहे।
इंजन वरी को ॿियो संभाले पियो ऐं ब्रेक वरी कंहिं ॿिए जे पेरनि हेठां आहे। लंदन मां गेयर लॻाईंदड़ जी हैंड ब्रेक कराचीअ वारा छिके वठनि था। PDM जी गाॾी हादसे जो शिकार थियणु यकीनी आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त हर शहरीअ जे इंसानी हक़नि जी हिफ़ाज़त करणु रियासत जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। आलमी बिरादरी भारत वालारियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ीअ जो नोटिस वठे। भारत खे वालारियल कश्मीर में ज़ुल्म बंदि करणु, ख़ुदि इरादत वारे हक़ जो एतिराम करण लाइ पाबंद बणायो वञे। विरिया रोड शहर जे ग़रीब शहरी साहिल असलम चौहान जे मोबाइल जी दुकान जी गुज़िरियल राति छित भञी चोर दुकान में दाख़िल थी लखे रुपयनि जूं मोबाइलूं ऐं कैश पैसा खणी फरार। शहर विरिया रोड जो अमन ॾींहों ॾींहुं ख़राब थींदो नज़र अचे पियो। अहिड़े क़िस्म जा वाक़िया घणे अरसे खां थींदा पिया अचनि, पर इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल। गपचाणी लॻु जाम साहब रोड ते तेज़ रफ़्तार केरी पैदल वेंदड़ नौजवान 20 साला यूनिस पुट लतीफ़ ख़ासकेलीअ खे टक्कर हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में केरीअ जे ड्राइवर इलाज लाइ नवाबशाह अस्पताल आंदो। औरतुनि में संदन हक़नि बाबति सुजागी बेदार करण ऐं खेनि ख़ुदमुख्तियार बणाइण लाइ जारी 16 ॾींहनि वारी मुहिम दौरान ज़िले शहीद बेनज़ीराबाद में वुमेन डेवलपमेंट खाते पारां हिकु समाजी तंज़ीम जे ताउन सां तालके सकरंड जे ॻोठनि तली ऐं रहमूकीरियो में हिकु आगाही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंखे नवाबशाह डिप्टी डायरेक्टर वुमेन डेवलपमेंट नसीम हुसैन मस्तोई ऐं ॿियनि औरतुनि हक़नि जे मुतालिक़ ख़िताब कयो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।